अकबर याद पक है तो वक्त मीर मूसा के चक्कर में तो फासंदो कोन तोखे हुनजे पोयां वञणो पवंदो जांच करणी पवंदई त हिन तरह में न वक्त जो घणो उथण वेहण आख़िर आहे कैसा। बाबा साईं हिन वक़्तु बावल सां रहल हूंदो। वॾो कमीणो शख़्स आहे। बावल खे बेवकूफ़ बनाइण लाइ हुन लाइ को मसइलो न हो, पर मूंखे शक इहो आहे त इहो निभागो वक़्तु किथे नवाब खान लाइ न कमु कंदो हुजे। बाबा साईं इहो तव्हां कीअं था चओ त वक़्तु नवाब सां मिली ऐं बावल खान खे धोखो ॾींदो? जॾहिं मीर जी भेण अॻुवा थी त हुनखे मूसा ऐं बावल खान अॻुवा न कयो। मूसा ऐं बावल खान जा इख़्तिलाफ़ त पोइ थिया ऐं जॾहिं मीर जी भेण जो अॻुवा थी त उन खां पोइ वञी नवाब खान इहा ॻाल्हि ज़ाहिर कई त मीर जी भेण खे अॻुवा करण वारो बावल खान आहे। बावल खान एॾो चालाक त न आहे मूसा सां गॾिजी पंहिंजी धीउ खे वञी मीर जे घरां अॻुवा करे वक़्त खे चवे त पोयां वञी तूं मीर जी भेण खे अॻुवा कर। इहा ॻाल्हि पले नथी पए। इहा सॼी रांदि नवाब खान जी खेॾियल आहे। इन करे अकबर मूंखे शक पियो त इहो वक़्तु को नवाब खान सां मिलियल त न आहे। हाणे तव्हां इन वक़्त जे मथां रखो नज़र, ॾिसो त उहो नवाब खान या हुन जे कंहिं माण्हू सां मिले थो। जेकॾहिं ईअं आहे पोइ अकबर 16 आना पक सम्झो त नवाब खान हाणे उन्हनि सां ॿिटनी रांदि पियो थो। अकबर मां कराची लाइ पियो थो निकिरां, ॾींहुं ॿ मूंखे लॻी वेंदो आहे। मुंहिंजी गैर मौजूदगी में पोयां उताक जो ख़्यालु रखिजो। ईअं कंहिंखे महसूसु न थियणु घुरिजे त कोई सजावल खान हिते न आहे। जेकॾहिं ज़रो बि लापरवाही कयो न त पोइ ॻाल्हि खे सम्झी वञिजो त मां पक्ष कोन कंदुसि। बेफ़िक्र रहो बाबा साईं, ईअं सम्झो त सजावल खान हिते मौजूदु आहे। दुश्मन खे अचण जो हिते मौक़ो ई कान ॾींदासीं ऐं दोस्तनि लाइ ही दर खुलियल हूंदो। तव्हांजी वापसी घणनि ॾींहंनि में थींदी बाबा साईं? घरारी खे अॼु ई वञी दाख़िल कराईंदुसि। पोइ ॾिसां त डॉक्टर छा था चवनि। जेकॾहिं ऑपरेशन कनि था त पोइ मां उते ई रही पवंदुसि। बाबा साईं ज़बान खे मामूली झीर आहे, ख़ुदा कंदो त अम्मा जल्दी ठीकु थी वेंदी। अकबर मालिक साईं भलाई कंदो। मां निकिरां थो, पोयां जी पार पहुची वियो। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।